सिंध जे सूरत हाल ते कॉलम्स के सिलसिले में और सिंधी अवां सां ख़त बि आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन मुल्क जा आका ऐं हिन मुल्क जा इक़्तिदार धणी सिंधियुनि खे कीअं ई छा सम्झंदा आहिनि। उन्हनि वटि सिंधी माण्हुनि लाइ कहिड़ा लक़ब आहिनि। असां सिंधी माण्हू गूंजी गांइ चरिया खरिया हिन अलाह लोकनि जे मुल्क में अजूबा बणिजी विया आहिनि। को इंसान सम्झण त छा पर रिढ बकरी सम्झी गाह विझण लाइ बि तयारु न आहे। जीअं असीं चऊं, जीअं असीं सोचियूं, लुछूं फथकूं, को ॻाल्हि सम्झण जी तकलीफ़ करण लाइ तयारु न आहे। यारनि तरफ़ां हर उन ई अमल जी मुखालफ़त करणी आहे जंहिंसां सभिनी माण्हुनि खे माणकू मोटी मिले। ही मुल्क मान ऐं मुर्तबो माणे। हितां जहालत, अणसहप, गैर रवादारी, इंतिहा पिसंदी ऐं जुनून जो ख़ात्मो थिए। पर यार असुल धरतीअ ते पेर रखण लाइ तयारु नथा थियनि। हवाउनि में पिया उॾामनि। पाण खे अफ़सल ऐं आला तरक़ी याफ़्ता ऐं जदीद क़िस्म छॾाइण लाइ अहिड़ियूं मश्किरियूं मचायो वेठा आहिनि जो संदनि मथां दुनिया वारा त छा पर आसमान में वेठल मलाइक सगोरा बि टहक वेठा था ॾियनि। दीनादास्ती खुलियो खुलायो ॾींहं ॾिठे जो ठगी ऐं मकारी कयो पाण खे दीनदार सॾाईंदा वतन। हक़ सच ऐं इंसाफ़ वारा लफ़्ज़ ऐं मुहावरात असुल में संदन दरजा ग़ुलाम बणिजी विया आहिनि। हक़ परस्त बि आहिनि, सचार बि आहिनि। इंसाफ़ जा उसूल, माण मापा, वट ताराज़ियूं बि संदन ई मीरास बणियल आहिनि। असां लाइ त अहिड़ा लक़ब ऐं अलक़ाब सोचण बि गुनाह बणिजी वियो आहे। चवनि था त अवां अणसुधरियल धनार ओठार उठीअ ते तड़कंदड़ कुंद ज़हन ऐं मोगा मटर आहे। उन करे अवां माठके वेठा रंगीअ जा रंग ॾिसो, हैरतुनि में गर्क थी वेठा इलाही रमज़ूं माण्हुनि लाइ तपस्या ऐं ज्ञान विज्ञान कयो। हू त इहो बि असां मथां थोरो थकण में देरि नथा कनि त असांजो ज़िद सलामत जेरो जाॻंदो रहण बि संदन असां मथां वॾो वड़ आहे। न त असां त अहिड़ा झंगली ऐं वहशी आहियूं जो अंधा मंडा शहर छॾियो, ॻोठ पटियो वतऊं हा वणनि ते रहंदा। जबलनि जे गारनि में बाहिड़ी टिमकायो पिया हिक ॿिए जो हॾ ऐं मांस चिपियूं हा। इन्हनि ई महिरबानियुनि जे मुहाबे हू चवनि था त असांखे न सिर्फ़ु संदन थोराइतो थियणु घुरिजे पर बाक़ी रहियल खुयल धन ऐं दौलत मेड़े चूंडे संदन झोलीअ में विझी संदन अहसाननि जा तराना ॻाइणु घुरिजनि। असां गंदा बंदा जॾहिं चवंदा हुआसीं त ॿियली मुल्क में मज़हबी इंतिहा पिसंदीअ खे हथी न वठायो, माण्हुनि खे फ़िरक़नि ऐं टोलनि में न विरहायो, इस्लाम जे आफ़ाक़ी उसूलनि जी पंहिंजी मनपसंद मुफ़ादनि जे लाइ भञद्राह न कयो त चौधारी बाकार मची वेंदी हुई त ही माण्हू दहिरिया थी विया आहिनि, काफ़रनि जे कतार में हलिया विया आहिनि। खेनि वाजिबुल क़त्ल करार ॾियो, मुल्क मां धिके ॿाहिरि कढो। असां चरिया खरिया खिली पवंदा हुआसीं, संदन पागलपणे ते टहक ॾींदा हुआसीं। असां चवंदा हुआसीं त यार परावनि मामलनि में टंग न अटकाए,
अफ़गानिस्तान वारी बाहि में पंहिंजे नस्ल खे ॿारनि न बणायो। अफ़गान पनाहगीरनि खे पंहिंजे धरतीअ ते जाइ ॾेई छुड़वाग छॾे मुल्क लाइ मुसीबतूं पैदा न कयो त असां मथां तुहमतुनि जा अंबार लॻी वेंदा हुआ। असांखे सियासी सम्झ ऐं सफ़ारती ॾाहप खां कोरो ॼट करार ॾींदे मोगन मटरनि जी कतार में बीहारियो वेंदो हो। असां धनार ऐं गॾह चारींदड़ माण्हू डिॼी डिॼी जे वात मां लफ़्ज़ वंडंदा हुआसीं त भाऊ ॾाहा थियो, मुल्क जूं सरहदूं गैर क़ानूनी परदेहनि लाइ न खोलियो, बंगालियुनि, बर्मियुनि, ईरानियुनि, हिंदुस्तानियुनि ऐं ॿियनि खे बिना झल पल जे हिते अचणु न ॾियो, बिहारियुनि जा कटक न घुरायो। पर असां चरनि माण्हुनि जे ॻाल्हियुनि खे भोग सम्झी टारियो वेंदो। इनखे मुल्की इस्तेहकाम, इस्लामी अख़वत ऐं भाईचारे ख़िलाफ़ करार ॾींदे असां मथां तबरा कया वेंदा हुआ। पर अॼु असां चरनि माण्हुनि वारो साॻियो दौरो अकुलमंद ॾाहनि अकाबरनि, महादानश्वरनि ऐं अकुल कुल फील मस्तनि खे पियो आहे। हू बि हाणे असां वारियूं हवाई ॻाल्हियूं करणु लॻा आहिनि। हू रखी रखी अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था जो असां चरनि माण्हुनि जो दिमाग़ टकराइजी वञे थो। असां पंहिंजी चरियाप ते बि शक करणु लॻंदा आहियूं। किथे ईअं त नाहे जो असां वारा फील मस्त भाड़ी बणिजी असां चरनि वारी कतार में शामिल थी विया हुजनि। न त भला सियाणा सेबता माण्हू इहा ॻाल्हि कीअं कंदा त अफ़गानिस्तान वारे जिहाद में आङुरियूं वढाए शहीदनि में शुमार थियणु ग़लति ॻाल्हि हुई। अफ़गान भाउरनि जी मेज़बानी करणु पागलपणो हुयो। मुल्क जूं सरहदूं गैर क़ानूनी माण्हुनि लाइ खोलणु बेवकूफ़ी हुई। बिहारियुनि जो ठीको पाकिस्तान खे न खणणु खपंदो हो। मज़हबी इंतिहा पसंद धुरियुनि खे छेक छॾणु वॾी भुल हुई। ऐं हाणे गैर क़ानूनी परजयनि खे न घुराइबो, अफ़गानी बि वापसि कबा, फ़र्क़े वारियत फैलाईंदड़नि खे लगाम ॾिबो। इहे चरिया ऐं बेवकूफ़ वारियूं ॻाल्हियूं इहे माण्हू कनि था जेकी काल ताईं ईअं सोचण खे कबीरो गुनाह सम्झंदा हुआ। पाण खे बाशऊर, तरक़ी याफ़्ता, ज़हीन ऐं ॾाहो करार ॾियण में उठ किताबनि जा लिखी चुका हुआ, लखे पना कारा करे चुका हुआ। ख़बर न आहे त अहिड़ा सियाणा सिबता माण्हू हाणे कीअं असां चरनि जी कतार में शामिल थी विया आहिनि। शायदि 4 करोड़ चरियनि खरियनि सिंधी माण्हुनि जे दिलनि मां उथंदड़ तूफ़ान अहिड़नि सियाणनि सिबतनि माण्हुनि खे पंहिंजे वकण में आणे छॾियो आहे ऐं हू आहिस्ते आहिस्ते फील बस्त मां तब्दील थी चरियनि जे चोड़ियाई में दाख़िल थियण लाइ बांबड़ा पाइण लॻा आहिनि। महिरबानी।